ठट्टो मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वियो आहे ज़ाहिद अमीर जोखियो। अवामी प्रेस क्लब ठट्टो जे जनरल बॉडी जो इजलास सदर बिलावल समूह जी सदारत हेठि थियो, जंहिंमें ज़िले ठट्टे में वधंदड़ इंतिज़ामी नाकामियुनि, समाजी बिगाड़ी ऐं अवामी मसइलनि ते ॻणिती जो इज़हार कयो वियो। इजलास में जनरल सेक्रेटरी मोहम्मद उमर सिराई समेत अली हैदर सुमरो, ख़ालिद कीहर, ज़ाहिद अमीर जोखियो, शबीर मानचंद, एबी शोरो, अदनान समूह, हफ़ीज़ चंड, मुख़्तियार जान चांडियो, नकाश मसीह, हफ़ीज़ नोहिड़ियो, उबैद जुमारी, कामरेड ज़ाहिद जोखियो, मज़हर अली, बिलावल बाबरो ऐं ॿियनि समूरनि मेंबरनि वड़ी अंग में शिरकत कई। इजलास दौरान तालीम ऐं सिहत जी तबाही बाबति ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो त ज़िले ठट्टे जा सभई स्कूल इमारतुनि खां महरूम आहिनि। उस्ताद गैर हाज़िर ऐं तालीम जो मयार इंतिहाई ॻणिती जोगी सतह ते पहुची चुको आहे। ॿिए तरफ़ ज़िले इस्पतालुनि में दवाऊं, एमरजेंसी सर्विसिज़ ऐं स्टाफ जी खोट सबबि मरीज़ तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। इजलास में इन ते बि शदीद ख़दशो ज़ाहिर कयो वियो त ज़िले जे क़ीमती वसीलनि, कींजा ढंढ स्कूलनि, इस्पतालुनि, क़ब्रिस्ताननि ऐं सरकारी इमारतुनि ते मुनज़्ज़म अंदाज़ में कब्ज़ो कयो वियो आहे। बाअसर धुरियूं सियासी पुठभराई सां ज़मीनुनि ते विकिरे ऐं गैर क़ानूनी प्लॉटिंग में मसरूफ़ आहिनि। इजलास में तमामु गहरी तशवीश जो इज़हार कंदे चयो वियो त ठट्टे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में चर्स, आइस, हीरोइन ऐं गुटखे जहिड़ी मंशियात जो वापारु आज़ादी सां जारी आहे। मंशियात विकिरो कंदड़ माण्हुनि खे मक़ामी सतह ते तहफ़्फ़ुज़ हासिलु आहे, जंहिं सबबि स्कूली ॿार बि इन लत जो शिकार थी रहिया आहिनि। क़ानून लागू कंदड़ इदारनि जे ख़ामोशी नाले मातिर कारवायूं इन अमल खे रोकण में नाकाम थी चुकियूं आहिनि। इजलास दौरान इन ॻाल्हि ते बि अफ़सोस जो इज़हार कयो वियो त ज़िले में चोरियूं, मोटरसाइकिल फुरनि, घरनि में धाड़नि, मोबाइल फ़ोन फुरण जा वाक़िआ आम थी विया आहिनि। पुलिस जी कारकर्दगी इंतिहाई मायूस कन आहे। FIR दाख़िल न थियण, मुतासिरनि खे अदालत जा चकर लॻाइण ऐं जवाबदारनि जी जल्द आज़ादी सबबि अवाम जो निज़ाम ते एतमाद ख़तमु थी रहियो आहे।